जेके नानक स्कूल आहिनि बिल्डिंग ई न आहे उते जेके सभु उन्हनि जी पोस्टिंग थी हुई उस्तादनि जी 70 किलोमीटर परे उस्ताद खे रखियो वियो जेके हिकु माण्हू मिठो ख़ासि वारो घरां निकिरंदो 70 किलोमीटर कंहिं महिल पुॼंदो स्कूल कंहिं महिल हलाईंदो पढ़ाईंदो छा ॿारनि खे ऐं असांजो चवणु इहो असीं 20 किलोमीटर ताईं ऐं पंहिंजा उस्ताद रखण लाइ तयार आहियूं 20 किलोमीटर खां अॻिते जेके ॿिया दोस्त आहिनि उहा वञी यही पान कम्युनिकेशन करे ताकि का सिखाने लाइ तयार आहिनि पर अफ़सोस आहे कि ॿुधण लाइ तयार न आहिनि ऐं रोज़ को न कोई इशूज़ आहिनि सर पाणी जा इशूज़ आहिनि बाथरूम जा इशूज़ आहिनि फर्नीचर न आहे बुक्स कंप्लीट नथियूं मिलनि मक़सदु इहो त सर इलाही दिलि बर्दाश्त था थी वञनि असांजी बि कोशिशि आहे त जीअं ही स्कूल एडॉप्ट थिया आहिनि हुनजी मालिकी बि थिए असांजी बि केरु मालिकी करण वारो हुजे माशाल्लाह तव्हां 12 कलाक आहियो 36 साल मुंहिंजी नौकिरी थी आहे एतिरो 12 कलाक सेक्रेटरी मूं पहिरीं दफ़ा ॾिठो आहे जेकी खिली पियो ॻाल्हाए न त हिते ॻाल्हाइण वॾो अदाब असांजा दरीना मसला आहिनि DRA या ॿिया पाइपलाइन मां आहिनि अल्लाह कंदो इंशाअल्लाह पर ॿी जेकी क्विकली असांजो मसलो सरी STR आहे स्कूल सर ही हाणे हिते स्कूल आहे कान सर हिते स्कूल जी पोजीशन ई न आहे ट्रांसपोर्ट आई कोन दफ़े मां इहो बि कयो जेके तव्हांजा ग्राउंड लेवल ते आहे जेके BTL लेवल ते आहे या वधो से ऐं अञा हले पोइ सिलसिलो वरी तव्हांजी स्पेशल करे वठंदा जेका ॿी रिवाइज़ वग़ैरह आहे जेतिरो थी सघंदो असां इंशाअल्लाह जेके सफ़ा अहिड़ा आहे मौक़ो कढी करे असीं वेहण लाइ तयार आहियूं बिल्कुलु तालुको खोलण लाइ तयार आहियूं पढ़ाइण लाइ तयार आहियूं जेके असां ते वज़न रखंदो इंशाअल्लाह तव्हां बेली थींदासीं सर बेसिक सिंधी अची चलनि न जेके उते जा अपॉइंटमेंट ॾियण उन्हनि खे थोरो अॻिते कयो असां कुझु अॻिते थियनि सर 20 किलोमीटर असां पंहिंजो तव्हां हीअ कयो ॾेई करे हा सुबह साईं को रास्ता देना इहो साहब जस्टिफाइड लीडर आहिनि जेके रिकमेंडेशन सागर ॾिनी आहे सर उहो फेक आहे सर सर असां स्कूल आहे प्लाट ॾेई छॾियो आहे जेकॾहिं इजाज़त ॾेई छॾियो सर असां प्लाट ॾिनो स्कूल न आहे सर हिते स्कूल मदरसे मां पियो हले बिल्डिंग स्कूल आहे त इहा जेकॾहिं काइंडली थी वञे हिन में डेवलपमेंट स्कीम में अरे म्यूजिक टीचर 2023 में ऑर्डर ॾिनो शाह साहब हले थो इंशाल्लाह बहितर थींदो उहो मिनिस्टर साहब पाण लॻो पियो आहे हिन में उहो पाण ख़बर अथव कल्चर जो ऐं हिन जो तमामु घणो आहे थैंक यू सर महिरबानी